खानपुर महर में वहशी सफ़र जवाबदार पारां 13 वञे जी नेगरी मोरज़ादी सां मुबीना ज़ाती वालिदिन मुतासिर नेगरी खे साण करे जवाबदार ख़िलाफ़ एहतियात थाणे ते NC रिपोर्ट दाख़िल इल्ज़ाम हेठां आयल जवाबदार इल्ज़ाम खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। ख़बर मूजिब खानपुर महर जे बम्बली माइनर पाड़े में वहशी सफ़र जवाबदार पारां 13 वञे जी नेगरी मोरज़ादी धीउ मुमताज़ अली महर सां मुबीना तौरु ज़्यादती कई वई आहे। जवाबदार जे घर मारोट सां मिलण लाइ वियल नेगरी खे दरंदा सफ़र जवाबदार मुबीना तौरु हवस जो निशानो बणायो। ओॾां नेगरी पारां अमर खे आगाह कयो वियो त वालिदिन मुतासिर नेगरी खे साण करे मीडिया वटि पहुची विया। मुमताज़ महर ऐं संदसि घरवारी मस्पात बाग़ी मुतासिर धीउ खे साण करे जवाबदार ख़िलाफ़ एहतिजाज कयो। उन मौक़े ते नेगरी मोरज़ादी मीडिया खे ॿुधायो त आउं पंहिंजे मारोट समीना सां मिलण संदसि घर वियसि त उते मौजूदु जवाबदार रफ़ीक महर कमरे में ॻिली वियो। नेगरी ॿुधायो त जवाबदार ज़बरदस्ती ज़्यादती कई, रड़ियुनि ते तशदुद कयो। नेगरी जो चवणु हो त वहशी जवाबदार अॻु में 2 मूंखे ज़्यादती जो निशानो बणायो हो। हीउ ॿियों भेरो ज़्यादती कई आहे। इन मौक़े ते नेगरी जे वालिद मुमताज़ अली महर ऐं अमर मस्मात बाग़ी मीडिया खे ॿुधाईंदे इल्ज़ाम हयो त ज़ालिम जवाबदार रफ़ीक महर असांजी न्याणीअ सां वॾो ज़ुल्म कयो आहे। असीं मिसकीन आहियूं, कंहिं बि का दुश्मनी न आहे। हिननि चयो त जवाबदार ज़्यादती करण बैदि न्याणी खे अगवा ऐं क़त्ल जूं धमकियूं ॾींदो हो, जंहिं सबबु हू ख़ौफ़ में वरतल हुई। न्याणी मजबूर थी ज़्यादती बाबति असांखे ॿुधायो। नेगरी जे वालिदीन वस वारनि खां मुतालिबो कयो त जवाबदार रफ़ीक महर ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿी तरफ़ राबितो करण ते खानपुर महर थाणे जे वॾे मुंशी सैयद अहमद शर ॿुधायो त नेगरी जे वालिद मुमताज़ अली महर जे फ़रियाद ते जवाबदार रफ़ीक महर मथां NC रिपोर्ट दाख़िल कई वई आहे। नेगरी जे मेडिकल लाइ लेटर बि ॾिनो वियो आहे। रिपोर्ट अचण बैदि कार्रवाई कई वेंदी, जॾहिं त मामले जी वधीक जांच कई पई वञे।